नाज़रीन, खैरपुर में पीपल्स पार्टी कल्चर विंग तरफा शहीद बेनज़ीर भुट्टो एयर थिएटर में जश्न जमहूरियत म्यूजिकल प्रोग्राम मुनक़द कियो वियो। इन हवाले से पेश है वकार मंगी जी रिपोर्ट। खैरपुर पीपल्स पार्टी कल्चर विंग ज़िले के तरफा शहीद बेनज़ीर भुट्टो एयर थिएटर में जश्न जमहूरियत म्यूजिकल प्रोग्राम मुनक़द कियो वियो, जंहिंजो मेहमान ख़ास पीपल्स पार्टी जी MNA मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर सैयदा नफीज़ा शाह जिलानी पीपल्स पार्टी कल्चर विंग सिंध जो जनरल सेक्रेटरी लियाकत अली शाह हो। जॾहिं त प्रोग्राम में सैयद परवेज़ अली शाह, सैयद शिराज शाह, नज़ीर फुलापोट्रो, माजिद शेख समेत वॾे तादाद में औरतुनि मर्दनि ऐं पीपल्स पार्टी के जियालनि शिरकत कई। म्यूजिकल प्रोग्राम में सिंध के मशहूर फनकारन आशिक निज़ामानी, शाजिया समो, सैयद इरशाद अली शाह जिलानी सिंधी कलाम ॻाए प्रोग्राम में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। जॾहिं त प्रोग्राम में मज़ाहिया फनकार मीर सोबदार मश्करा टोटका ॿुधाए माण्हुनि खे खिलाए खिलाए खीरो करे छॾियो। उन मौके ते पीपल्स पार्टी जी MNA डॉक्टर सैयदा नफीज़ा शाह जिलानी पीपल्स पार्टी कल्चर विंग सिंध जे जनरल सेक्रेटरी लियाकत अली शाह खिताब कंदे चयो त अॼु मुल्क में जेका जमहूरियत क़ाइम आहे उहा पीपल्स पार्टी जी बदौलत आहे। 2008 खां 2013 ताईं पीपल्स पार्टी 2013 खां 2018 ताईं नवाज़ लीग पंहिंजो पीरियड पूरो करे जमहूरियत खे मज़बूत कयो। पीपल्स पार्टी अगर न चाहे त नवाज़ लीग पंहिंजो टाइम पीरियड पूरो न करे सघे हा, पर असां नवाज़ लीग जे न करे बल्कि जमहूरियत खे मज़बूत करण लाइ जमहूरियत सां गॾु बीठासीं। हाणे भी जमहूरियत जी मज़बूतीअ लाइ चऊं था त इमरान खान भी पंहिंजो टाइम पीरियड पूरो करे। जॾहिं भी जिते जमहूरियत जो नालो ईंदो उते फिलहाल भुट्टो ज़रदारी आसिफ अली ज़रदारी जो ज़िक्र ज़रूर थींदो, छो जो जमहूरियत जेका क़ाइम आहे उहा उन्हनि जे बदौलत पई हले। प्रोग्राम जे आख़िर में बेहतरीन कारकर्दगी ॾेखारींदड़नि खे एवार्ड पिणु ॾिना विया। वकार हुसैन मंगी, मेहरान TV न्यूज़, खैरपुर मीरस।